हेलो गाइस, अस्सलाम वालेकुम। मैं ताने मुज़फ़्फ़र हुसैन ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल तालीम एक्सप्रेस। अॼु असीं सिखंदासीं फ्यूचर टू बी टेंस, जंहिंखे सिंधीअ में ज़मान मुस्तक़बिल हुजण या थियणु चइबो आहे। हिन जी इंग्लिश में डेफिनेशन आहे सच अ वर्ब व्हिच शो स्टेट आर एग्ज़िस्टेंस इन फ्यूचर टाइम इज़ कॉल्ड फ्यूचर टू बी टेंस। अहिड़ो फ़इल जेको फ़ाइल जी हालत या मौजूदगी खे ईंदड़ वक़्त में ज़ाहिर करे त उनखे ज़मान मुस्तक़बिल हुजणु या थियणु चइबो आहे। नोट हिन ज़मान में कमु न हूंदो आहे। हिन जा मददगार फ़ेल शल बी ऐं विल बी आहिनि। ताक़ीदी लाइ मददगार फेर जी मटा सटा कंदा आहियूं, यानी शल बी जी जाइ ते विल बी ऐं विल बी जी जाइ ते शल बी रखंदासीं। सिंधीअ में सुञाणप थींदो, थींदी, थींदा, हूंदो, हूंदा, हूंदी, हूंदुसि वग़ैरह। आई हुई सां असां शल बी इस्तेमालु कंदा आहियूं। यू, ही, शी, इट, दे, वाहिद नालो, जमो नालनि सां असां विल बी इस्तेमालु कंदा आहियूं। हिन जी बनावट जेका आहे, फॉर्मेशन आहे, उन में सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, ऑब्जेक्ट। आई शल बी अ डॉक्टर, मां डॉक्टर थींदुसि। आई जेको सब्जेक्ट आहे, शल बी हेल्पिंग वर्ब आहे, ऐं ऑब्जेक्ट जेको आहे अ डॉक्टर आहे। ॿियो जुमिलो आहे ही विल बी इन ए स्कूल, ही स्कूल में हूंदो। मथियों जेको आहे उहो हालत जो जुमिलो आहे, ऐं हेठियों जेको आहे मौजूदगी जो जुमिलो आहे। ही विल बी इन ए स्कूल, ही स्कूल में हूंदो। हिन जो गिरदान आहे, कॉन्जुगेशन जेको आहे उहो आहे शल बी अ डॉक्टर, मां डॉक्टर थींदुसि। हिन खे अगरि सवाल ई करिणो आहे त असां शल आई बी अ डॉक्टर। हाणे असां बी साॻी पोज़ीशन ते हूंदी, रुगो शल खे ॿाहिरि कढंदासीं। ठीकु आहे, जंहिंजी माना आहे त छा मां डॉक्टर थींदुसि। अगरि नाकारी करिणो आहे त आई शल नॉट बी अ डॉक्टर। सवाली नाकारी लाइ शल आई नॉट बी अ डॉक्टर। ऐं ताक़ीदी करण लाइ असां शल बी जी जाइ ते विल बी इस्तेमालु कंदासीं। आई विल बी अ डॉक्टर। मां ज़रूरु डॉक्टर थींदुसि, मां वाक़ई डॉक्टर थींदुसि, मां सचुपचु डॉक्टर थींदुसि। वधीक वीडियोज़ लाइ असांजे चैनल तालीम एक्सप्रेस खे सब्सक्राइब कयो। मिलंदासीं कंहिं नए वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।